अस्सलाम वालेकुम संगत मां ताजो पंजो दोस्त माशूक बलोच असा सा गड आहे सिंगर सू लिगारी इयन थोड़ा चंद्रा तारीफ कसजी कभी आ ना स्टार्टिंग में तो मानो एकदम चो मां इनका इंटरव्यू वठण आयो आ संगत ए उथंदे ही चंद्रा चंद्रा थी करे बॉस बाहे लगई इंटरव्यू सोलो वठ तू इंटरव्यू वठण आयो भला ए तू बना मां तुझे इंटरव्यू वठा भला संगत ता नाराज नथी जो ये गलाईंदी इया अल्लाह खैर कंदो पर अगते हली को तो गाना बना भी बुधदासी इन जा गीत भी बुधदासी ए मना चंद्रे का सवा गलाईंदी कोने आने बे पित्या भला मां सामान खणी वना भला सामान आए किदे खड़ी विदे इंटरव्यू हेतरो परे का पंद करे आयो तो खा इंटरव्यू वठण आयो आ ओ चंद्रा वठ रत्न पी इंटरव्यू वठ छा इंटरव्यू हां इंटरव्यू असल असा के यो ता बुधायो त ता माशाल्लाह सिंगर आयो ता जो वॉइस भी बेहतरीन पे तो हले वो ताए अल्हम्दुलिल्लाह तू जो तो चवे माके गलाण नी तो ता पर आफरिया पियाओ भला छा मा ई इंटरव्यू वठा ता अल गला गला ता जो वॉइस आ ता जो वॉइस तमाम बेहतरीन है थैंक यू गलाण दियो तो मां भी इंटरव्यू अरे वठा सजी संगत बुधे चंद्रा तो के मचांद दी तू गलाए वाक्य भी ना चवा वाक्य भी संगत मुके पितो कोने मां जो इंटरव्यू वठण आयो हां वाक्य बेपितियो आ मां पितो ना तई पितो कोन तई मानो जो पितो हुंदो आ गाइस यो थोड़ो मुके कमेंट में बुधाई जो तोखे आए तरे तो का पुछानी ना पितो हुंदो आ तो जाहिर गल पितो हड़नी के हुंदो न छा चवी पीदी यार चंद्रा गलाए हण गलाए संगत असा इंटरव्यू वठण आया हूं सिंगर सू लिगारी साहिबा जेका सिंध में मशहूर आ ता भी गाना बुधा हुंदा अल्हम्दुलिल्लाह आई गीत ने जो एकड़ो मशहूर थियो मुखे टेक दियो मुखे सहारो दियो चंद्रा यो ट्रैक मुजो न तई बाहे को लगई पाड़ में मुजो ट्रैक यो ना है ये तो ना है गलत ट्रैक जो तो बुधाई माजरत संगत इने जो यो ट्रैक कोन मुजो ट्रैक आहे मां बुधायन भला 2 मिनट मुखे गलायन दींदो या ता ही वठ गलाए तू फाट ता के इंटरव्यू पेरे न वरतो गलाए मथो न खा गल है असल में संगत सॉरी मां का ज़हन में लई हुआ ओ गानो कोन इन जो जेको गानो वडे मा वडो जेको मशहूर थियो इन जो गानो यो एक 2 3 4 न बिन में न चंद्रा वरी गलत गानो छो बुधाई को पाड़ पट जई मा छा चवा तो के वो के गायो आ तो गायो ना एक में न बिन तुझे में पिए गायो आ गलाई के पीती यार तो इंटरव्यू वठण आया तुझे पी गलाई कोड़ो तरीको तुजो चंद्रा को इंटरव्यू में गानो तो सोलो बुधा ना मुजो केड़ो गानो आ तू मारी चाहि तो एक दू अढाई गानो एक दू अढाई ना न एक में न बिन में न ट्रिन में 27 में असा जो माके खबर आ तुझे उस्ताद गायो ओडे रिवर्स दिसई सॉरी शन न दिसे हां सही तू देवया भारती वेठी जो असा तो इंटरव्यू वठण आया हूं असा के बंदूक करण वारो केर कोनो जो असा केर इंटरव्यू दे न पियो तो खा केर वठे कोन पियो तो सिंगर सू लिगारी साहब असा वट वेठी आ इन का पुछा करण चाहिंदासी त हिन जो जेको सो गाने जी दुनिया में किए शौक थियो ऐ हिन जेको सो पंजी जिंदगी में शादी कई या न कई अगर शादी न कई ओ छा शादी न कई छा मतलब वो माई तो बिस्मिल्लाह न कई आ त बेन दो कयो आ चंद्रा बेन दो कयो आ इंटरव्यू वठा तो न बाबा जे तू बुधा सब का पेरा यो असा के ता बुधायो सिंगर सू ता शादी कई या न कई मुजी शादी छो जो मां जा तकरीबन जेके सिंगर इन मां जा तकरीबन मोट जेके व्यूअरशिप आ वो चढ़ाए ता जो मां चेयरमैन आया आई मतलब चढ़ाए त राम दे सदाई कितनी जोदी बच्चन जो आवाज अचे पे तो बच्चा थई मां जा बच्चा भी आइन अल्हम्दुलिल्लाह मां जो मुर्स भी आ अल्लाह जो शुक्र आ मना तो के ना है जाल त पोसा के भी ना है मुर्स एकड़ो मिनट संगत चवे पीती त मुंजा बच्चा भी आइन अल्हम्दुलिल्लाह मुंजो मुर्स भी आए बच्चा बाय न चंद्रा बच्चा जो मतलब बच्चा घणा न ब बच्चा दस तो जाहिर गल जने बच्चा थई तो वो बच्चा भी तो मुर्स मा हुंदई न तब वो तो के मती दा तो मां इया ही गल किया पे तो न ता मां त ता जो पे बच्चा मुर्स अल्लाह सही खैर करे बस मना असा जे ताद मा ता निकरी आओ शादी जो शौक ता के किए थियो मां इंटरव्यू वठण आयो ता जो
गाने छा ते नहीं। मतलब शादी जो शौक़ कीअं तो के ना आहे? मां त मरां थो शादी लाइ। पो शादी ते हिकु ॾिसो न, शादी थियणी आहे, ज़िंदगी जो हिस्सो आहे। पो देर थे या सवेर थे, पर थियणी त आहे न। सही थी चई। देर या सवेर पर असांजी ज़िंदगी तू रोई छो तो, एॾे रोई छो तो? ॾिस शादी जी ॻाल्हि न कर, ॿी ॻाल्हि कर, तूं पंहिंजो किसो ॿुधा मूंखे। चंडे ॻाल्हि पाण कई, वरी चए थो हाणे ॻाल्हि न कर शादीअ जी। शादी में तूं पाण ॻायो। मां पंहिंजी शादीअ में भला कीअं ॻाईंदी मैं? मां पंहिंजी शादी में नचंदसि। तो तूं मर्दा न, नचजा न। भत देगूं तो शादी में घणियूं कयूं। हाँ? छा? भत जूं घणियूं देगूं कयूं आई। तो सोलो तो पुछ न, भत एॾो आहे? अले कीअं पुछी मैं, मूंखे सम्झ में ई न आयो। भत जो देगियो अल्हम्दुलिल्लाह मां कयूं घणियूं? 8-10। ख़ैरात कयूं या पैसा वरता आई? मां चो पैसा वठंदी मैं। मूंखां जोड़ मां पुत जो भत जो तो माण्हू जेके शादीअ में ईंदा आहिनि, हा उन्हनि खे माण्हू मानी खाराईंदो आहे न, या उन्हनि लाइ ख़ैरात कंदो आहे? छा माण्हू मरी वियो छा ख़ैरात कंदो? न मां उहो ई चवां पियो तो तव्हां खां त तव्हां जेको माना पैसा वरता उन्हनि खां। बच्चन खे त चुप करायो त इंटरव्यू वठूं था, चंड्रा मां वञा ॿार थो। आहिनि त पोइ ॻाल्हाईंदा न, ॻाल्हाइण ॾे न। तूं माट करे इंटरव्यू वठ, जेको वठण आयो आहे इंटरव्यू। इंटरव्यू वठण आयो त ॿारनि खे त चुप करायो न बाबा, एतिरो परे खां आयो आहे त इहो मां तॾहिं तोखां पुछंदी मैं पित्या, जॾहिं ॿार थींदई शादी थींदई। भला हाणे छॾियो, भला गानो असांखे ॿुधाईंदो हिकिड़ो? हा गानो ॿुधाईंदुमि, हा ॿुधाईंदुमि। हिकिड़ो त मुंहिंजो पहिरियां मुंहिंजे नाले जो सेरो शुरूआत कयो। तुंहिंजी शादी आहे? त शादी जो अॻु में ई करे छॾियो। मां तव्हांखे बुकिंग अॼु ॿुधाए छॾियां त बाबा फलाणे टाइम ते दावत अथव जी। शादिया माशुक जी सेरा गयो नाच कयो। ॾिस शादी जो नालो ॿुधे पाड़ पटेई अंदर में तोखे टांडा था लॻन, अलाए पोइ करंट थो लॻे। माट करे गानो ॿुध न। हे सिंगर घर में वेठी अथई, हे सिंगर घटि पिटण वारी घणो थी लॻे बच्चन खे। गानो ॿुध गानो। शादिया माशुक जी सेरा गयो नाच कयो। शादिया माशुक जी सेरा गयो नाच कयो। छोरा ये न नच, सोलो नच। जहिड़ो मूंखे नचण अचे पियो तो हीअं नचणा। माण्हू चवंदा आहिनि अलाए छा थी वियो आहे अंदर में। सोणीअ जे तेरे नाल। हिकिड़ो मिंट पहिरियां असांखे हो गानो ॿुधायो, मतलब दे रिश्ते। विच में केरु बंदि कराईंदो आहे गानो जो तूं बंदि तो कराई? मतलब दे रिश्ते ने मतलब दी यारी है, कोई दिल नू पुछदा नहीं, दौलत ही प्यारी है, खुद भी इल्जाम रवा। काले आओ बाबा। चंड्रा तो गानो बुलाए छे। जो अपना लगदा है ओ ही तो ठगदा है, मेरा एहो कहना है बच बच के रहना। तू जको वेठो आ न मूंसां गॾु, मुंहिंजे दिमाग़ मां गाना ही विसरी आ मूंखे। जो अपना लगदा है ओ ही ता ठगदा है, मेरा एहो कहना है बच बच के रहना है। दुनिया मतलब दी है, दुनिया मतलब दी, ए दुनिया मतलब दी, ए दुनिया मतलब दी। वाह 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 माशाल्लाह, वॉइस तव्हांजो ज़बरदस्त आहे ऐं असां दुआ ई कयूं था अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो, रुगो ॿियनि खे पिटण छॾे ॾियो, ठीकु आहे? मां जे लाइ सभु दुआऊं कंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हाणे कुझु खाइण पीअण लाइ आया, मां वञा इंटरव्यू चल रहा है, बाकी प्लेटूं के खाली कयूं, अदा बचा आहिनि। बस ठीकु, अल्लाह खैर कंदो। कैमरामैन बंदि कर बाबा, बंदि कर कैमरामैन बंदि कर। हे जूं मना प्लेट वाह कैमरामैन तू बंदि कर बाबा, हाणे बेइज्जती थी थिए यार। कैमरामैन बंदि कर यार, प्लेटूं धोइण लाइ न बिछी। बंदि कर कैमरामैन, बंदि कर। तू मुंहिंजो कैमरामैन हिन जो यार, बंदि कर कैमरामैन, बंदि कर यार, बंदि कर, बेइज्जती थींदी भाईजान, बेइज्जती थींदी। इन गाइस इन एॾियूं प्लेटूं धोतियूं आहिनि जो मूंखे धोइण जी बि ज़रूरत न आहे।
ख़बर अथव छा इंसान हूंदो आहे उहो खाईंदो आहे बंद कर कैमरामैन चंड बंद कर बेइज्जती थी थे यार सही था वीवर्स छा छा खाधो आहे कुछ न खादो यार बेइज्जती दा कैमरामैन तू अॼु कैमरो तुंहिंजे बंद कर यार मां बि यार पगार तो के न दी त कैमरा बंद कर बेइज्जती मां ॾींदी मैं पगार अॼु हे माशूक सर बंद कर माशूक शरण पलोच आया छा थी अड़ी कैमरामैन बंद कर बेइज्जती थी बंद कर बेइज्जती थी बंद कर न कंदे मां तो बंद कयसि